दादू में अर्ज़ी नवीस बॉन्ड राइट्स ऐं स्टेट एजेंसी जे वापारियुनि पारां दादू जे सब रजिस्ट्रार शमसुद्दीन धारेजो ऐं संदसि अमले ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी दादू सब रजिस्ट्रार ऑफिस ऐं डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरा करे अलामती बुख हड़ताल करे 3 कलाक सख़्त नारेबाज़ी करे धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मुख्तियार जोयो, सुहेल नावच, अब्दुल नबी भट्टी, लियाकत खोसो, असगर अली बबर ऐं ॿियनि चयो त दादू सब रजिस्ट्रार शमसुद्दीन धारेजो अचण शर्त करप्शन जी बाहि ॿारे छॾी आहे। हर कम ते हज़ारे रुपया सरेआम रिश्वत वरिती पई वञे। सब रजिस्ट्रार ऐं संदसि अमलो न्याज़ सोलंकी, रशीद बुघियो ऐं ॿिया दादू सब रजिस्ट्रार ऑफिस खे पंहिंजो ज़ाती मिल्कियत समझनि था। सब रजिस्ट्रार दादू सिर्फ़ हफ़्ते में 2 ॾींहं अचण बाद 1 कलाक ऑफिस में वेहे थो ऐं ज़ाती बंगलनि ते वेही कमु करे पियो। हुननि एटी सिंध रजिस्ट्रेशन सिंध हैदराबाद सीनियर मेंबर रेवेन्यू बोर्ड ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर दादू सब रजिस्ट्रार ऐं संदसि अमले खे हटाए असां समेत दादू वासियुनि मां बेचैनी दूर कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची